प्रसाद काढा वण्या ब्रेक तुझी आमजान जोरे संजो हद चलो ते रे सने ढोलाऊं बोले माता नसड़ी बोलता तेरा खाए कंधारी कुआरी कया पूरो तू मुझे मोहब्बत जो कातिल आहीं मां तो खोजने चली तुस सोचा था वने पिछोकस मु गरीब जी त मथा सिर्फ खुदाई बुधी सके तो जो न्याणी जा पैसा वठा हाने लगा दी बा बम हो रखे किया बुची अमोश बकवास बंद कर तू पोनन खंट्री दी थो नाम मला ना रे सने दफने बंदोबस्त कई मैं कमदार ना बाबा की न तो चढ़ सका मतलब त तू पंहिंजो प्यार पे कुर्बान करे छॾींदे ना इते रखीस न अखि जे इशारे सां सजा तो सुल तुझे आशिका के मिलंदी कमदार मरण वाला तैयार थियो जो चालू
वन लो थी आसी भोतार अञा ताईं कोन पहुतो आहे मूंखे बनी ते वञिणो आहे इहे कम कीअं थींदा भोतार चयो त सुबुह 7 बजे ताईं पहुची वञा हाणे मां 7 बजे त पहुतो आहियां हा साईं भोतार आहिनि मर्ज़ी आहे मालिकनि जेॾीमहिल निंड मां उथनि असां मुलाज़िम माण्हू असांखे इंतज़ारु करिणो आहे कयूं था इंतज़ारु अस्सलाम वालेकुम कमदार वालेकुम सलाम भोतार चाचा हैदर अच्छा छो आहे कमदार कुछ पैसा खपनि मां उन लाइ आहियां वञ बा लो थी आसीं हिते असां क़ौमी बचत बैंक खोलियो वेठा आहियूं जो पैसा वठणा आहिनि पर कमदार मूंखे सख़्तु ज़रूरत आहे मूंखे पैसा खपनि हा साईं शुक्र मिल थो वठी जो तोखे पैसनि जी ज़रूरत आहे मुंहिंजे ख़्याल में चाचा हैदर हिन महिल कख पंध थी भोतार अञा निंड मां ई हाणे उथंदो उथण सां न हुनजे आॾो केरु हथु टंगींदो आहे पोइ त भोतार खां अलाह बचाए हुनखे पर कमदार मां त पंहिंजा पैसा वठण आयो आहियां को पिनण कीन आयो आहियां जो भोतार मूंखे मारे छॾींदो वञ लो थी आसीं छाते खणी गोड़ मचायो अथई भोतार बाबा मां त 3 कलाक खां अची वेठो आहियां गोड़ किथे थो कयां चाचो हैदर आयो अथई गोड़ करे न त चए थो पैसा खपनि पैसा इधर केड़ी अचे भला पोयां वई शाम पैसा वठी वञा भोतार जेकॾहिं हींअर को बंदोबस्तु थी वञे त मतलब त शाम ताईं 1 करोड़पति तुंहिंजा 2-3 रुपया खाई वेंदो यानी कि तुंहिंजो मूं ते इतबार कोन्हे ठीकु आहे कमदार हा भोतार हिनखे हिन जो हिसाब किताब ॾे ऐं बनी खां फारिग करीस त वञी तगारी वगारी खणे न भोतार मूंखां बनी खसे मूंसां इहो ज़ुल्म न कयो आउं त तव्हांजे अबनि ॾाॾनि खां वठी पुराणो हारी आहियां मूंखां बनी न खसियो मूंखां ज़ुल्म न कयो इहो सभु कुझु ॻाल्हाइण खां पहिरीं सोचींदा कयो त तव्हांजे साम्हूं रेस हाशिम खान आहे हाशिम खान सम्झी हा रेस सम्झी वियुसि कमदार जी भोतार हिनखे कुझु पैसा ॾीस ऐं पेर डहराइस वञ लो थी आसीं भोतार साईं तव्हांजो हुकुम आहे हुकुम टालणो न आहे बाक़ी दिलि नथी चए पैसा ॾियण ते भोतार घणा ॾियांसि भोतार कुझु मिड़ेई ॾेई छॾीस 3 गंज अथई वठ हल हाणे हल हल हाणे पेर डाह बाबा रेस पैसा ॾिना हा पुट पूरा या पुट सारींग छा आहे जो बस बाबा बस वरी किस्त पूरा 12 महीना लोड़ियूं था ऐं पैसा किस्तुनि ते बाबा ही किथां जो इंसाफ़ आहे हिन खां सुठो आहे त हीअ ज़मीन छॾे शहर हली कमायूं उते घटि में घटि पैसा टाइम ते त मिलंदा न बाबा अब्बा सारींग तूं सही थो चईं पर शहरनि जा बि वॾा ख़र्चा आहिनि उते असां जहिड़ा ग़रीब कीअं रही सघंदा पुट ॿी ॻाल्हि त जॾहिं हिन ॻोठ में हिन धरतीअ ते हर हलंदो आहे त उन ज़मीन जी जेका सुगंध मुंहिंजे रूह खे ईंदी आहे उहा मूंखां न खसि उहा ख़ुशबू मुंहिंजे सालनि जा थक लाहे छॾींदी आहे ऐं मां हीउ ॻोठ नथो छॾे सघां पर बाबा उहो कमु असां छो कयूं जंहिं मां फ़ाइदो ॿिया वठनि बसि पुट बसि तूं सब्र कर अलाह सणाई कंदो हो जी आसीं हो भोतार वियो आहे शहर मां वरी भोतार जी सीट ते अलाए भोतार थो लॻा अलाए कमदार पर हिन महिल त भोतार आहे न कमदार अरे कमदार बाबा साईं किथे अरे सर भोतार वियो आहे शहर शहर हा अरे सर ख़ैर त आहे न हाय कमदार असां सां कॾहिं ख़ैर थियो आहे पर हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तोखे जेको मोकाल कमु चयो हो न थोरो होशियारी सां कजो अरे सनंढा तव्हां फिक्र ई न कयो कंहिंसां ज़िक्र ई न कयो नांग जो ॾंगियल बची सघे थो पर कमदार बलूअ जो न रे सर
नालो कमदार वल्ली आहे वल्ली। ये नाजुकत सिर्फ ऐं सिर्फ मुंहिंजी कशिश था। ओ नो जावेद, तोखे त को सरप्राइज ॾियण जो को फ़ाइदो न आहे। जो मां कहिड़े बि स्टाइल में अचां तूं मूंखे सुञाणे थो वञे। ईअं त न आहे तूं मूंखे मुंहिंजी परफ्यूम ते सुञाणे थो वञे। परफ्यूम तोखे लॻे त मां तोसां न तुंहिंजी परफ्यूम सां प्यार कंदो आहियां। न जावेद, मां त तोसां मज़ाक पई कई, पर तूं इहो ॿुधा तूं मूंखे सुञाणे कीअं थो वञी। जेकॾहिं पुछणो अथई त मुंहिंजे अखियुनि खां पुछ, जंहिंखे हर वक़्तु तुंहिंजो इंतज़ारु हूंदो आहे। जेकॾहिं पुछणो अथई त मुंहिंजे दिलि खां पुछ, जंहिंखे हर वक़्तु तुंहिंजी लगन हूंदी आहे। जेकॾहिं पुछणो अथई त पंहिंजे क़दमनि जी आठ खां पुछ, जेके तोखे हिते अचनि त मजबूर कंदा। जेकर अञा बि यकीन नथो अची त पंहिंजा कन मुंहिंजी धड़कन ते रखी ॾिस, जेका हर वक़्तु कशिश कशिश कंदी आहे। आई लव यू। I love you too. मंजबा लो थियासी। वरी छा थियो कमदार? वरी पुछींदो त छा थियो? इर्चिक मिर्चिक मूं तोखे चयो न खाटी खणी जा। हिकिड़े कन खां ॿुधाई ॿिए खां कढी छॾी, रखाई कंधारियूं कुआरियूं कयां पूरो हिते। पर कमदार उन जे लाइ मूं अकेले जी ज़रूरत न आहे, उन जे लाइ 8-10 माण्हू खपनि। हा साईं, 8-10 माण्हू खपनि। तुम्हारी मथां नवाब थी वेठो हूंदे हन। न मुंहिंजो इहो मक़सदु त कोन्हे। सभु सम्झां थो पुट, सभु सम्झां थो। मां तुंहिंजी ख़बर वठां थो। कमदार 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 होतारा होता रुके कम खां न टाइंदो अख जे इशारे सां। जी सरकार पहुचियो तव्हांजो कमदार। किथे हुए? भोतार साईं, इते ई तव्हांजे आसे पासे में आसीं। देख ख़बर सुबुह बनी ते वियो है। सरकार वियो हुअसि पर छा? सरकार हू आहे न सारंग। सारंग? भोतार साईं सफ़ा ज़हन जा कचाओ। हू आहे न सारंग, हैदर जो पुटु। अच्छा हू छा पियो चवे? सरकार वॾी, मूं थोरो कमु चयोमांसि, मूंसां चिड़ी पियो ॻाल्हाए। हुनजी इहा मजाल जो असांजे कमदार सां चिड़ी पियो ॻाल्हाए। वन जल्दी हुनखे उतां ते वठी आ, मां थो ॾिसां हुनजी आकड़ खे। सरकार हिन महिल ई वञी कीले वठी थो अचांसि। इहो भोतार साईं, मां अकेलो वञा छा? अकेलो न वेंदे त ॿियो केरु हलंदी? इते रखीसि न अख जे इशारे सां। भोतार साईं वञा छा? खसीस हारी जो पुट असांजे कमदार सां थो आकड़ करे। असांजे कुते खे केरु भित हणे त उनखे गोली सां उॾाए छॾींदा आहियूं। सारंग पुट अची वे। जी बाबा अचीस। पुट मानी त खा न। न बाबा। पुट तोखे बुख लॻी हूंदी, कुझु 2-3 गिरा हणी आ। न बाबा बुख न आहे। ओ चाचा हैदर अबा कहिड़ो कमदार अबा हलियो ने ख़बर कमदार ख़ैर त आहे कीअं अचण थियो? मूंखां छा था पुछो? हली भोतार खां उतां कदे घुरायो अथईंसि, मूंखे कहिड़ी ख़बर? पर का ॻाल्हि त हूंदी। वन लो थियासीं। चयमि न मूंखे कहिड़ी ख़बर? भोतार खे सॼी ख़बर आहे। उतां कदे हली भोतार खां पुछे। बाबा तव्हां परेशान न थियो, मां थी थो अचां। हल कमदार हलिया अल्लाह ख़ैर करे मुंहिंजे बचड़े जो। अलाए छो भोतार घुरायो अथसि। होतारा हूअं पंहिंजे छोरे खे वरी आकड़ थी पई अथव।
अखि जे इशारे सां हलिया 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 भोतार साईं अची वियो सारंग साईं अस्सलाम वालेकुम साईं तव्हां मूंखे घुराए ख़ैर त आहे खेर हुजे त तो जहिड़े लोफर खे हिते घुरायां पर साईं मूं कयो छा आहे तुंहिंजो एतिरो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो तो असांजे कमदार सां एतिरो ॻाल्हायो आहे कमदार सां वधीक ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत कान्हे मुंहिंजे कमदार खां माफ़ी वठि इहो मुंहिंजो हुकुम आहे पर साईं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो मां तुंहिंजी का बि ॻाल्हि कोन ॿुधंदुसि मूं तोखे जीअं चयो आहे उहे कर जी साईं जी तव्हांजो हुकुम कमदार मूंखे माफ़ कर ईअं न पेरनि ते किरी पोइ माफ़ी वठि पता न वञी कमदार मुंहिंजो नालो बि हाशिम खान आहे बेशक भोतार बेशक मञो मैं मुंहिंजे ताक़त जी ख़बर हिन सॼे ॻोठ खे आहे मुंहिंजे हुकुम खां सवा हिते पखी पर नथो हली सघे हाणे उथी ॿीहर अहिड़ी ग़लती न कजां अब हाल ॾिस छा तो हले दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसइलो हल थी वियो आहे कीअं मसइलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 ऐं एड्रेस कहिड़ी आहे रेस मोहम्मद बशीर जमाली घिटी रेशम घिटीअ खां जेका औरत ईंदा आहिनि त रेश मोहम्मद बशीर जमाली घिटी वाह 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 माना वाह वाह हैंड वॉश 120 रुपया हार्पिक 140 रुपया ऐं सूप 80 रुपया किलो वाह वाह मन किलो जे हिसाब सां थो मिले अड़े पोइ पहिरियां किथे मार पोइ सिपाही सुबर ख़ुशी करे सही वञ जल्दी कर इहे सभु किलो किलो वठी आ किलो किलो अलमदीना केमिकल शॉप मोहम्मद बशीर घिटी रेशम घिटी आहे न उन खां थोरो औरत ईंदो न त हितां मोहम्मद बशीर घिटी अथव हिते अलमदीना केमिकल शॉप जिते माना तव्हांखे हैंड वॉश ऐं फर्श धोअण जो जेको आहे उहा शइ मिलंदी ऐं सर्फ मिलंदो सस्तो ऐं ॿियो छा आहे ॿुधा हा ॿियो हथनि धोअण जो जेके बि शयूं तव्हांखे घुरबलनि न घर में उहे सभु तव्हांखे सस्तियूं ऐं खुलियल मिलंदियूं ऐं क्वालिटी बि भली अॼु ई वञो खोल खोल हिते ओके साईं छा हाल आहे ही छा आहे किनी रिढ जहिड़ो मुंहुं कयो वेठो आहीं फज़ूल ॻाल्हियूं न कर बेफुज़ूलियूं थी ॻाल्हियूं कयां मां तोखे तोखां वधीक थी सुञाणां का ॻाल्हि ज़रूर आहे जान छॾ ने कीअं जान छॾिया सारंग अॼु मौसम त ॾाढी मज़ेदार आहे
जानू मौसम तो जबरदस्त आहे पर होॾे त ॾिसो छा त खूबसूरत परी आहे ईअं थो लॻे ॼाण आसमान तां लथी आहे छा ला सुहिणा साईं मूंखे लॻे थो त तुंहिंजे घर में मां भेण कोन्हे का तॾहिं कहिड़ो बदफज़ील तो ॻाल्हाईं। ना तोखे शायद ख़बर ना है त मां वॾेरे हाशिम खान जो पुत्र आहियां। मूंखे सॼी ख़बर आहे त तूं वॾेरे जो अणसुधरियल पुटु आहीं। सुहिणा साईं लॻे थो त तुंहिंजे लाइ हाणे असांखे सुधरणो ई पवंदो। जानू तूं त हिन ॻोठ जो रेस आहीं न भई खसीस छोरी तोसां ईअं ॻाल्हाए वई। जानू तोखे एजाज़ सही थो चए तूं त आख़िरकार हिन ॻोठ जो रेस आहीं तुंहिंजी त का हैसियत आहे। पुट जानू पुट खेर त आहे तूं अॼु परेशान लॻो पियो आहीं। बाबा साईं अॼु खसी छोकिरी मूंखे दोस्तनि जे अॻियां वध घटि ॻाल्हायो आहे। खसीस छोकिरी उहा केरु हुई? भोतार या मीरल वारी छोरी मुमल अख जे इशारे सां। अच्छा त उहा मीरल जी धीउ आहे। पुट जानू तूं हाणे वञी आराम कर मां इहो मसइलो पाण ई हल कंदुसि। ठीकु आहे बाबा साईं। दमदार हुकुम भोतार साईं हुकुम। तूं वञी मीरल खे वठी आ। भोतार साईं हिन महिल ई आया वञा थो भोतार वञा थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मीरल बात कुछ नहीं है। ये बाबा देख मीरल ये छा तो करी मथे वे न बाबा मथे वे। साईं हुकुम कयो तव्हां मूंखे यादि कयो आहे। मीरल तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी हुई नाराज़ न थी कर। साईं तव्हां लख ॻाल्हियूं कयो तव्हां मालिक आहियो तव्हांखां कीअं नाराज़ थींदासीं असां। बा मीरल तोखे त ख़बर आहे न जानू मुंहिंजो दादलो पुटु आहे ऐं मूंखां पोइ मुंहिंजी मिल्कियत जो वारिस आहे। सोचां थो त तव्हांजो बि जानूअ ते को हक़ आहे। साईं मां जो मतिलबु न आहे सम्झो। मीरल मक़सदु साफ़ आहे हर को सम्झी सघे थो। आख़िर तूं त हिकु धीउ जो पीउ आहीं वधीक तूं सम्झी वञ। वञ बा लो थियासीं चाचा मीरल हाणे नंढड़ो न थी सिधी ॻाल्हि आहे। भोतार साईं रेस नंढे जानू ला तुंहिंजी धीउ जो संग थो घुरे ॿियो वरी छा। पर साईं तव्हां आसमान मां ज़मीन। अड़े मीरल कापी न कर भाग तो खुले चरिया। पर मुंशी मीरल सोचण जी का बि ॻाल्हि आहे। जानू ऐं मूमल जी जोड़ी बहितर रहंदी तूं रुगो हा कर। ठीकु आहे साईं जीअं तव्हांजी मर्ज़ी। मीरल मूंखे बि तो मां इहा ई उमेद हुई। चङो साईं मूंखे हाणे इजाज़त ॾियो मां हाणे हलां थो। मीरल हल मां तोसां घर ताईं हलां थो। वञ बा लो थियासीं अलाह करे छोरी रेस जानू ते बीहे बाक़ी कम पक्को थियो। हाणे लॻंदी बा बंभोर खे कीअं ॿुची। पर पापा ही त मुंहिंजी ज़िंदगीअ जो मसइलो आहे। पर पुट मां वॾे खे ज़बान ॾेई वेठो आहियां। पर पापा ज़बान करण खां पहिरियों मूंखां त पुछी आ। पुट मोमल ही ॻाल्हियुनि जो टेम न आहे। आख़िर हिकु न हिकु ॾींहुं तोखे हिन घर मां वञणो ई आहे। बाबा इन शादीअ खां बहितर आहे त मुंहिंजो हिन घर मां जनाज़ो वञे। पुट मोमल अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे मार न। आख़िर मां तुंहिंजो पीउ आहियां। बाबा जानू पुट हाणे त ख़ुशि आहीं न। बाबा तव्हां मूमल मुंहिंजे नाले ते कराए मुंहिंजी ज़िंदगी खे चार चंड लॻाए छॾिया। हाणे दुनिया जी का बि ताक़त मूमल खे मूंखां जुदा नथी करे सघे। जानू पुट मुबारक हुजनि दिलि जो उमेद तुंहिंजो पूरो। बस चाचा तव्हांजी दुआऊं आहिनि। हमदार तूं चुप छो आहीं तूं बि त कुझु ॻाल्हाए न। वञ बा लो थियासीं भोतार बाबा अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे का। मां रेस नंढे जी ख़ुशीअ में सफ़ा गुम थी वियमि
मुंहिंजो मतिलबु त रेस नंढो लाऊं बोले मां डांडसड़ी बोलियां डांडसड़ी कमदार वापसि मोटी आ तोखे त जानू जी शादी में अञा ख़ुशियूं मल्हाइणियूं आहिनि हो तारा बाबा सम्झंदा कयो अख जे इशारे सां बाबा साईं हाणे मां हलां हा पुट तोखे इजाज़त आहे तूं वञी दोस्तनि में मिठाई विरहा ठीकु आहे बाबा मूमल वो तो छा पियो करे सारंग मां तोखां हिकु पल बि जुदा न थी रही सघां हीअ त सॼी ज़िंदगीअ जो मसइलो आहे पर मूमल तोखे शायदि ख़बर न आहे त हीअ ॾाढ जी दुनिया आहे ऐं हिते ॾाढा जा फ़ैसिला थींदा आहिनि सारंग मां मञा थी हीअ ॾाढ जी दुनिया आहे पर मोहबत बि का ताक़त थी रखे सम्झण जी कोशिशि कर मूमल सारंग मां सभु कुझु सम्झी वई आहियां तूं बि ॻोठ जे माण्हुनि वांगुरु रेस जे पुट जो ग़ुलाम आहीं तूं बि उन्हनि खां डिॼी थो न मूमल न ईअं न आहे अगरि ईअं नाहे त पोइ तूं चुप छो आहीं मां चुप आहियां त बाबा जे करे छाकाणि त हू ॻोठ छॾण लाइ तयारु न आहे ऐं मां बाबा खे नथो छॾे सघां मतलब त तूं पंहिंजो प्यार बि क़ुर्बान करे छॾींदे वाह सारंग वाह मां त तुंहिंजे करे दुनिया वारनि सां विहण निकिती हुयसि पर मूंखे कहिड़ी ख़बर रिश्तनि जी ज़ंजीरनि में क़ैद थियल माण्हू मुंहिंजी छा मदद कंदो मां वञई थी सारंग मुंहिंजी शादीअ ते ज़रूरु अचिजांइ पर मुंहिंजी शादी मुंहिंजे लाइ उहो मौत हूंदई न मूमल न मां तुंहिंजो मुहाफ़िज़ थींदुसि तोखे मूंखां केरु बि जुदा नथो करे सघे चाहे उहो रेस छो न हुजे लॻे थो त साईं जन जो मूड ख़राबु आहे बल्कि सफ़ा ख़राबु आहे जावेद छा ॻाल्हि आहे तुंहिंजो मूड ख़राबु आहे कशिश हिन ॻाल्हि खे छॾे ॾे इन ॻाल्हि खे छॾे ॾियां छा मतिलबु आहे तुंहिंजो छा मुंहिंजो एतिरो हक़ न आहे तोते जो मां तुंहिंजा ॾुख सुर पुछी सघां न कशिश न मुंहिंजो इहो मतिलबु न आहे चरी हिन दुनिया में तूं त आहीं मुंहिंजे जीअण जो सहारो त पोइ जल्दी ॿुधा ॻाल्हि छा आहे कशिश पापा त ज़ुल्म जी हद करे छॾी इहो नथो सोचे त हीअ ॾाढ जी दुनिया केसि ताईं क़ाइमु हूंदी हर वक़्तु ग़रीबनि जूं पिटूं पाराता ऐं आऊं खणंदो थो थिए ऐं हुनजे ज़हन में ई न आहे तो हिकिड़ी मौत पुछणो आहे मुंहिंजो भाउ त हुन खां वधीक ज़ालिम थो लॻे आख़िरी नाइंसाफ़ी केसि ताईं हलंदियूं ॻोठ वारा हुनखे सच छो नथा चवनि जावेद हिकिड़ी ॻाल्हि चवां जे ॾुख न थिए हा हा चओ लॻे थो त तूं बि ॿियनि वांगुरु बुज़दिल आहीं हा हा तूं बुज़दिल आहीं ॻोठ वारा त वीचारा मजबूर आहिनि पर तूं त मजबूर नाहीं तूं छो नथो ॻोठ वारनि खे ग़ुलामी जी ज़ंजीरुनि खां आज़ादु करी पर तूं ईअं न कंदे छो जो तूं न ज़ालिम वॾेरे जो पुटु आहीं कशिश हथ खे रोकियो छो अथई जेकॾहिं मूंखे चमाट हणण सां ई सॼी सच्चाई लिकी सघे थी त पोइ मूंखे हण चमाट भले चमाट हण पर कशिश मां अकेलो छा थो करे सघां तूं सभु कुझु करे सघींदो जेकॾहिं तूं न पुछे त हिकु ॾींहुं वॾो तूफ़ान ईंदो जंहिंमें ॻोठ वारनि सां गॾु मां बि तोखां जुदा थी वेंदसि ऐं तूं सिर्फ़ु ॾिसंदो रहिजी वेंदे हा सिर्फ़ु ॾिसंदो रहिजी वेंदे पर मां हुन ॾींहं खे क़यामत जो ॾींहुं बणाए छॾींदुसि पर तूं वाइदो कर तूं हर हाल में मूंसां साथ ॾे क़यामत ताईं मोमल मूंखे सॼी ख़बर हुई त तूं मूंखां नफ़रत ऐं हिन ग़रीब भारी जे पुट सां मोहबत कंदी पर मां ईअं थियण न ॾींदुसि तूं सिर्फ़ु जानू जी आहीं जानू जी इहा तुंहिंजी भुल आहे मां तुंहिंजी ॾींहुं क़यामत ताईं कोन थींदसि क़यामत परे आहे सोना साईं पर मां त तोखे अॼु ई पंहिंजी बणाईंदुसि तुंहिंजी आमजान जो रेसन जो हथ जलियो अथई शुक्र कर रेस जानो अॼु सिर्फ़ु वक़्तु थमाए
कटो न थमाए। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ़ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ, समझ में गाल कान थी अचे न। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चवन हां वो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ जे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघे थी था ॿुधायां। अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई न वठण लालू का पैसा तो वठी था। दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो, सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। ईअं नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 3 1 3 8 5 6 2 6 8 2 शहर खां सस्तो ॿुधाईनि। हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे। सुभाणे वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां। पहिरियां मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी अरे तव्हां मुंहिंजो मुंहुं छा था ॾिसो, वठोसि। जुमा छॾ मूंखे अच पाण खे ज़िंदा न छॾींदुसि। समझण जी कोशिश कयो, वरी पोइ तारे ख़बर पवंदी कमु ख़राब थी वेंदो। पुलिस आहे ख़बर आहे। हाँ जुमा तो सही। नादर अच। ॿुधायो रुगो तव्हां मूंखे 2 मिंट छॾियो त मां हिन जो लाश तव्हांजे कदमनि ते रखी सघां। ना नादर इहो कमु पोइ कमु। अचल खबरदार सारंग,
पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले करे छॾ। पर साहब मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे साहब? इहो हली तोखे थाणे ते ॿुधाईंदासीं त तुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे। छा ॻाल्हि आहे साहब, मुंहिंजे पुट खे छो गिरफ़्तार कयो अथव? तुंहिंजो पुटु धाड़ेल आहे, धाड़ेल। इहो ॾिसरो कूड़ आहे, कूड़। मुंहिंजो पुटु धाड़ेल कोन्हे। हाणे इहो वधीक हली थाणे ते मालूम कजांइ। अची हलोसि। दे ख़बर आई अकुल ठिकाणे ते। साहब मां धाड़ेल न आहियां, मूंखे फसायो वियो आहे। हुकुम कयो साहब, घुरायो बर्फ़ जा 3 नंबर 3 ॿ 3 मिंट पुछियो खाड़ सुम्हंदो पाणे सची कंदो। रियाज़ सची त हिन जा वॾा कंदा, ॾींहं जो साधु रात जो शैतान। सिधे सिधे तरीक़े सां ॿुधा त ॿिया तोसां कहिड़ा हुआ, न त मां तोसां अहिड़ो अशर कंदुसि जो पिनर खां भलियो ईंदे। साहब तव्हां सम्झण जी कोशिशि कयो, मूंखे यकीन कयो मां धाड़ेल न आहियां, मूंखे फसायो आहे। बेगुनाह आहीं या गुनहगार, सुबुह ताईं सभु ख़बर पइजी वेंदी। सिपाही जी सर। हिनखे सॼी राति सुम्हण न ॾिजो। हाँ सर। अरे साईं छा था सम्झो, ही सची कंदो? सची त ठहियो, पर मूंखे त ही गुनहगार नथो लॻे। त पोइ छा करणु घुरिजे? मियां रियाज़, छा करण या न करण असांजे हथ में न आहे। ईअं सम्झ त असांजा हथ वढियल आहिनि। असांजो वागुं हुजण त बाला ऑफिसरनि वटि घुरिजनि, पर आहिनि वॾेरनि ऐं कामोरनि वटि। बहरहाल अलाह ख़ैर कंदो। ख़ुदा जे वास्ते मूंखे पंहिंजो पुटड़ो छॾाइजो, मुंहिंजी मदद कयो। खान मथे उथी, मथे उथी। पंजवा लो थियासीं। चाचा हैदर ॾुखियो केसि ताईं ॾुखियो, 20 साल त छुटो ई छुटो। हैदर तोखे त ख़बर आहे हाणे कानून ॾाढो सख़्तु थी वियो आहे। पहिरियां त वॾेरनि जी ॻाल्हि हलंदी हुई, हाणे त सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। हाणे का मथां फोन अचे त पोइ जान छुटरे। पर भोतार साईं, मूं ग़रीब जी त मथां सिर्फ़ु ख़ुदा ई ॿुधी सघे थो। फिलहाल तूं वञ, मां कोशिशि करियां थो। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। साईं कुर्ब वॾा, तव्हांजी वॾी महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी। हाणे पवंदी छोरे खे ख़बर त वॾेरे हाशिम ख़ान सां टाइम केतिरो ॾुखियो आहे। ओए तेरा क्यों ना भोतारा। हा जमादार, दे ख़बर सारा जी। साईं अञा त कुझु नथो ॿुधाए। सलाम वालेकुम साहब वॾा। वालेकुम अस्सलाम चाचा। चाचा साईं कीअं अचणु थियो आहे? इंस्पेक्टर साहब, मुंहिंजो पुटु बेगुनाह आहे, उनखे फसायो वियो आहे। बेगुनाह? तुंहिंजे पुट जे बेगुनाहीअ खां वधीक रईस हाशिम ख़ान जो इल्ज़ाम आहे। छा रईस हाशिम ख़ान जे इल्ज़ाम खे पूरो करण लाइ तो वटि कंहिं कामोरे जी सपोर्ट आहे? न साईं। चाचा साईं, हिते रुगो सिफारिश ऐं पैसो हलंदो थिए। मूंखे सभु ख़बर आहे त तुंहिंजो पुटु बेगुनाह आहे, पर मां छा कयां? मां ख़ुदि मजबूर आहियां, छो जो मुंहिंजे मञण सां कुझु बि न थींदो। हीउ दौर उहो आहे जंहिंमें सच ॻाल्हाइण वारे खे चरियो ऐं कूड़ वारे खे धनाह सम्झो थो वञे। बहरहाल चाचा, तूं खुटको न कर। मां पूरी कोशिशि कंदुसि त तुंहिंजे पुट खे बेगुनाह साबित करायां। महिरबानी साहब वॾा, अल्लाह तव्हांखे वधाईंदो। रियाज़ जी सर। वञी चाचे खे सारंग सां मिला। यस सर। छा थी वियो पुट? बस बाबा ई किस्मत जा खेल आहे। हा पुट, क़िस्मत सदाईं ग़रीबनि सां ई मज़ाक कयो आहे। बाबा तूं परेशान न थी, हिन ॾाढ जी दुनिया सां विढ़ण जी हिमत सिख। ज़ालिम जे अॻियां पंहिंजे पाण खे न झुका। मां जल्दी आज़ाद थी वेंदुसि, छाकाणि मां बेगुनाह। हल भाउ, मुलाक़ात जो टाइम पूरो थी वियो। चङो पुट, मां हाणे हलां थो। अलाह ख़ैर कंदो, तूं
तव्हां पुट वारा आहियो, मां न्याणी वारो आहियां। मूंखे कुझु सोचण लाइ टाइम ॾियो। पंहिंजी मां लो थी आसी चाचा मीरल रेस न ढो वञे तो उमिरि खाईंदो तूं अञा सोचींदे। कमदार मूजिब का मजबूरी आहे। हींअर मां तुंहिंजी मजबूरी सम्झी वियुसि। सर मां गरीब ज़रूर आहियां मगर बेगर्त न आहियां जो न्याणीअ जा पैसा वठां। सर अॼु खां पोइ मुंहिंजी मुमल जो नालो ज़बान ते बि न आणिजां। सब्र खां कम वठ जानू, मीरल खे रुगो घर पहुचाइण ॾे। हुकुम कर छोड़ के हिन मलाई खंभे खणी अचा। कमदार इहो कम मां पाण न कंदुसि। वाह बाबा सही वाह वाह जो तव्हां पंहिंजे ॻोठ सां इंसाफ़ था कयो। बाबा रेस त ॻोठ जी इज़तनि जा रखवाला हूंदा पर तव्हां त हद करे छॾी। कंहिंजी गुरबत मां फ़ाइदो वठनि त केरु तव्हां खां सिखे। जावेद तूं तोखे केतिरा दफ़ा सम्झायो आहे असांजे मामले में टंग न अड़ाईंदो कर, पोइ बि तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मां हिन ॻोठ वारनि वांगुरु मजबूरी बेवस न आहियां। इहा बेइंसाफ़ी मां चुप रही नथो सघां। जावेद बदतमीज़ बाबर साईं तो ॻाल्हाई। जानू पुट तूं बस कर। जेकॾहिं तूं इहो सभु कुझु बर्दाश्त नथो करे सघीं त हितां हलियो वञ। बाबा मां कोई बि मुंहिंजो हिते साथ बाबा साईं पाणी मथे खां टिपी वियो आहे। घर जो ॾीओ जे घर खे साड़े त इन खे विसाइण अक़लमंदी आहे। चओ त न जानू न, ही तूं छा पियो चईं? ही तुंहिंजो भाउ आहे, असांजो खून आहे। जेकॾहिं बंदोबस्तु करिणो अथई त उन्हनि जो कर। जिन हिननि जो दिमाग़ ख़राबु कयो आहे, जॾहिं न अकेलो थींदो त पाण ई ख़बर पइजी वेंदसि। जीअं तव्हांजी मर्ज़ी बाबा साईं। मां शहर में हिकिड़े गरूब खे सुञाणा थो जेके मौत जा फ़रिश्ता आहिनि। हू पैसे लाइ अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 हाँ का बुगाल दिमाग में बेरंगा पे यो सोच जाओ कि तुझा नंढड़ा बच्चा भी आए जिनके तू दिलो जान सां प्यार कंदो है। भई असांखे ख़बर आहे त उहे किथे पढ़ंदा आहिनि। मां तव्हांजे गुंडागर्दीअ में बेज़ार थी वियो आहियां। मां हर महीने
खां पैसा कान वणिया लगे सेठ घरान का वधीक तोखे ही पैसा केर खाईंदो ही दौलत तुंहिंजी केर खाईंदो विकी ऐं बाबू ही तुंहिंजो सॼो माल तुंहिंजो खाई वेंदा इहा तव्हांजी नाइंसाफ़ी आहे असां जो कुझु गॾु कयूं था उहो तव्हां गुंडनि खे ॾेई छॾियो ॾियणो ई पवंदो जेकॾहिं न ॾींदे त असां तोखे सुख जो साह न पटण ॾींदासीं सुभाणे सुबुह जो 10 वॻे जेकॾहिं असांजा पैसा असां न पहुता त उन खां 1 कलाक खां पोइ गॾु के 11 बजे तोखे तुंहिंजे ॿारनि जा नाश तोहफ़े में मिलंदा सुभाणे 10 बजे पैसा पहुची वञण घुरिजे न त ॾाढो खुश पियो नज़र अची ओ पागल तोखे कहिड़ी ख़बर त सिक इंसान खे केतिरो मजबूर कंदी आहे ॾिस न मां वियो 1 हफ़्ते लाइ आयुसि पर मां 2 ॾींहंनि में मोटी आहियां सच पुछी न त 2 ॾींहं बि मूंखे 2 सालनि जे बराबरि कढिया अच्छा त इहा ॻाल्हि आहे इहा ॻाल्हि बि आहे पर हिकु ॿी ॻाल्हि बि आहे ॿी ॻाल्हि वरी कहिड़ी आहे जो जनाब कपिड़नि में नथो मापे कशिश मां पंहिंजे पीउ खे हुनजी नानसाफ़िन जो मुंहुं टो जवाबु ॾेई आहियां छा सच जावेद हा मां उन्हनि ज़ालिमनि खे सच जो आईनो ॾेखारिया ऐं इहो हौसलो मूंखे तो ॾिनो आहे पर छो न मूंखे मौत अची चरिया मरन त तुंहिंजा दुश्मन अञा त तोखे मूंसां जीणो आहे काश तूं मुंहिंजे हथ जे छॾो हूंदी मां तोखे पायो हुतां ऐं तोखे 1 मिंट बि परे न कयां अच्छा त जानी एतिरो कुझु सोचियो परेशान पिया नजर अचो अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे मां ॾाढो ख़ुशि आहियां खुश पर छो बाबा पुट मां तुंहिंजे संग जो अॼु वॾेरे खे जवाबु ॾेई आयो आहियां बाबा सच हा पुट पर मां पंहिंजी सहेलियुनि खे ॿुधाए अचां हा भली पुट ॿुधाए थोरो तरस सोना साईं लागी थी ख़ुशी पंहिंजे सहेलियुनि खे वञी ॿुधाइजां जानू तो के मजा लेके थी मुझे घर में बिना इजाजत अचण जी हाँ सोना साईं जे तू जिद न करी हा त ही गुर्तो न ॿुधणो पिया पर का ॻाल्हि नाहे अॼु रस्तो साफ़ था करे छॾियूं ना ई तुंहिंजो को मालिक हूंदो ना ई असांखे इजाज़त नथी पवंदी जेरा इंसान साईं अच मूंखे मां बिगी छो थी पर मां त तोखे ॿार सां गॾु वठण आयो अरे तव्हां मुंहिंजो मुंहुं छा था ॾिसो हिनजो लाश खणी कुतनि जे ॼाल विझे अच मूंसां
हर महीने पतमाच रक़म ॾेई कंगाल थी वियो लॻे थो त शहर छॾे वञिणो पवंदो पर ही मुंहिंजो कारोबार ऐं सभु कुझु लॻे थो त मुंहिंजो ॿियो कुझु बंदोबस्तु करणो पवंदो छा ॻाल्हि आहे चाचा परेशान पिया नज़र अचो अहिड़ी ॻाल्हि ई न आहे न तव्हां परेशान आहियो ॿुधणी इन्हनि गुंडनि ॾाढो तंग कयो आहे मूंखे सम्झ में नथो अचे त मां हिननि जे लाइ छा कयां कहिड़नि गुंडनि चाचा इहो सनी ऐं बाबू अच्छा सनी बाबू चाचा साईं इन ॻाल्हि जो मूड हल आहे तव्हां घबरायो न पुट खोले ॻाल्हि हिन मसइले जो हल इहो ई आहे त तव्हांखे हिकिड़ो ई दफ़ो लाॻीती रक़म ख़र्च करणी पवंदी पोइ हिन मसइलनि ऐं झंझट मां जान ई छुटी पवंदी मां हर क़ीमत ॾियण जे लाइ तयारु आहियां चाचा साईं हिन मसइले जो हल हिकिड़ो ई आहे त हिन ग्रुप जीअं हिकु ॿियो ग्रुप आहे जंहिंखे आउं ॼाणा थो उहे हिन मसइले खे ख़तमु करे छॾींदा हू तमामु ख़तरनाक माण्हू आहे पर पुट हुन सां ॻाल्हाईंदो केरु उहो चाचा साईं तव्हां मूं ते छॾे ॾियो पर हू आहिनि केरु हू बि मौत जा फ़रिश्ता जंहिंजो नालो राजा ऐं रोकी आहे बाबू करी में पैसा पहुंचाया या न विकी अञा ताईं उन पैसा न मोकिलिया पर लॻे थो पंहिंजी ज़िंदगी का बेज़ार आहे
घणा ॾींहं थिया आहिनि कंहिंजो खून न आहे अलाए छो मुंहिंजो रत टड़का ॾेई रहियो आहे टड़का यार दुआ कर राजा तो कोई शिकार लगे तो टाटा टाटा शायद कोची रहियो जेकॾहिं दोस्त आहे त हथ मिलाए वठंदासीं जेकॾहिं दुश्मन आहे त ज़िंदा बची कोन निकिरंदो अरे तो पाणा तो जानू आहे देखो मिस्टर जानू कंहिंजे मौत जो परवानो खणी मान जो मौत हो जाए मिस्टर जानू देख खबर तू असां सां मज़ाक करना है हिकु छोकिरी जी सोभारी ही मजाक ना है एक हकीकत है आई आम छोकरी ना है इन्हें असांजे भाउ जो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे ओके जेकॾहिं विच में तव्हांजो भाउ आहे त पोइ आॾो अचे या न पर मरण छो जो मां नथो चाहियां त बाबा खां पोइ हिन मिल्कत जो मूंखां सवाइ को ॿियो हिसेदार ठीकु आहे मिस्टर जानू तव्हांजो कम ई थी वेंदो हिन कम लाइ तक़रीबन 3 लख घुरिजनि हा 3 लख न न मिस्टर राजा न छो जो जायदाद जो मसलो घटि में घटि 50 लख थींदई बसि 50 लख मां तव्हांखे 60 लख ॾींदुसि पर कमु थियण खां पोइ न मिस्टर जानू न कुझु एडवांस ॾेई वञ बाक़ी कम थियण खां पोइ ओके तव्हांजो इहो कमु बि कयूं छले जी ज़रूरत आहे न कजल जी ज़रूरत आहे हा जेकॾहिं तव्हांखे ज़रूरत आहे त सिर्फ़ु मौत जी ज़रूरत आहे तव्हां केरु आहियो मां राजा हीरो असां बि मौत जा फ़रिश्ता आहियूं तव्हांजा असां सां कहिड़ी दुश्मनी आहे ॾोह तुंहिंजो न पर हिन बुलबुल जो आहे जेका ॾींहुं राति तुंहिंजे दिमाग़ में नफ़रत जो ॿिज बि पोखे तुंहिंजे भाउ ऐं पीउ जे ख़िलाफ़ ऐं हा असांखे हिन जे सिर जी क़ीमत मिली तव्हां छा था सम्झो त असां तव्हांजी धमकियुनि खां डिॼी सचाई था हथ खणी वेंदासीं न सोना साईं न असां तव्हांखां हथ खणाए न पर तव्हांखे हिन दुनिया मां खणणा आहिनि मूंखे लॻे थो त तव्हां ॿई गंदी नाली जा कीड़ा आहियो शट अप
कशिश तो छा कयो? कमीना ये रब जी रज़ा अल्लाह हा कबा जावेद मुंहिंजे जिगर जो टुकड़ो हो हू मूंखां नाराज़ रहंदो पर मूंखे इहा ख़बर कान हुई त हू मूंखां ईअं नाराज़ थी वेंदो वंजबा लो दिया हबो रेस न ठई जाते मां छोरा मरा मौत मुखे छोरा जे मुखे ना आयो त नडे मुछी गया जा अब्बा अरे नाले खेल गुर किथे इशारे सां बकवास बंद कयो बाबा साईं मां पंहिंजे भाउ जे कातलनि खे पाण ॻोल्हींदुसि मां हुननि खे मौत जी निंड ज़रूरु संभालींदुसि सिपाही जी सर वन सारन के वठिए कुछ सही वठियो है जी सर जानू अचण में देर कई शायद वायदो विसरी हुअसि न राजा न जानू सां धोखो नथो करे सघे जेकॾहिं धोखो कई त बदले में सिर्फ मौत मिलंदसि मौत सही तो जी रोकी असांजा ये पैसा खण 16 ना जानू वायदे जे मुताबिक तुंहिंजो कमु थी वियो ऐं असांजो माल जानू कॾहिं बि वाइदे जी बरख़िलाफ़ी नाहे कंदो अचे तव्हांजी अमानत पूरा आहिनि बिल्कुलु पूरा त पोइ दोस्तो मूंखे इजाज़त आहे यारो यारी चलो
जानू तू कम रहिजी वञा वरी वापसि छाजे लाइ आयो? कुझु बका इनाम राजी विया 100 ॾियण आयो आहियां। धोखो असां सां धोखो बची न सघंदे जानू। तव्हां बेवकूफ़ आहियो जेको दौलत जी ख़ातिर पंहिंजे भाउ खे मराए सघे थो सो तव्हां सां कहिड़ी वफ़ा कंदो। सोना साईं अच मानी खाऊं। मानी सब तोसां गॾु खावां। मां ज़हर त खाई सघां थी पर तोसां मानी कॾहिं बि कोन खाईंदसि। ज़हर ज़हर त खाईंदा हाणे असांजा दुश्मन। जानू मूंखे आज़ाद कर न त सुठो कोन थींदई। वो तोखे कैद ना आहे कयो। कैद त तो मूंखे कयो आहे। खुदा जे वास्ते मूंखे आज़ाद कर। सिर्फ हिकिड़ो भेरो प्यार जी नज़र सां ॾिस पोइ भली मारे छॾ। सोना साईं तुंहिंजी चमाट बि अखियुनि ते पर प्यार सां नफ़रत सां न। जानू मुझे वेठो न अच। सोना साईं मां बेवस आहियां हाणे तोखां सिवा नथो रही सघां। जानू मूंखे ख़बर हुई त तूं पंहिंजी औकात ज़रूर ॾेखारींदे। इहो त अञा बि सुठो थियो जो तूं बि हिते जीए। हाणे तुंहिंजी महबूबा जे साम्हूं मूंखे तोखे मारण में ॾाढो मज़ो ईंदो। इहा तुंहिंजी भुल आहे। अॼु सिर्फ़ तूं मरंदे तूं।
करता बाहर बाहर बका वाह सलामकुम रेस। हेलो इंस्पेक्टर, तव्हां ॿुधायो। मुंहिंजे पुट जो क़त्ल थी वियो आहे। अच्छा। ऐं कातिल तव्हांजी कस्टडी मां भॼी वञी मुंहिंजे पुट खे मारियो आहे ऐं तव्हां हिन महिल ताईं ख़ामोश छो आहियो? असां कोशिश कयूं पिया रे सर। जेतिरो बि जल्दी थी सघे मूंखे सारंग जो हिते लाश खपे, लाश। जे न त पोइ मां हिते लाशनि जा ढेर लॻाए छॾींदुसि। साहब रेस छा पे चलो? रेस जे हाव में हथ पिया आहिनि, तड़पियूं थियो आहे। बकार साईं रेस नंढा दफ़न बंदोबस्त कयूं। न कमदार न, मां तेस ताईं पंहिंजे पुट जो लाश न पूरींदुसि त जेसि ताईं हिते सारंग जो लाश अचे। सारंग मां थकिजी पई आहियां, मूंखां भॼणु नथो पुॼे। हिम्मत खां कमु वठ रेस ऐं उन जा चमचा असांखे ॻोल्हींदा हूंदा। तरसो सिज मिलण वारो आहे ऐं अंधेरो थियण वारो आहे ऐं अॻियां मोला बख़्श धाड़ेल जो अॾो आहे। नादर रेस हाशिम खान खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? फ़िलहालु हलो उन ॻाल्हि खे ॾिसूं। मूंखे शर्म थो अचे तव्हांजा झुकियल कंध ॾिसी। हिकिड़ो सारंग तव्हां खां भॼी वियो आहे, डरी वञो मुंहिंजे अखियुनि जे अॻियां। अस्सलाम वालेकुम हाशिम खान। वालेकुम सलाम हाकिम खान। पुट जानू जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो आहे। मुंहिंजूं त ॿई बाहूं टुटी पयूं। हाशिम खान उन छोरे सारंग जो छा थियो? बस यार हाकिम खान, दुआ कर त हुन छोरे खे मां पंहिंजे हिननि हथनि सां मारियां।
केर न चवंदा आहिनि एकल सिंह छोकिरी सां कहिड़ी मजबूरी आंदो अथई हिन बेले में। हिकु ज़ालिम वॾेरे जी ॾाढ। हुन ज़ालिम वॾेरे जो नालो छा आहे? हाशिम खान। हाशिम खान? नालो ॿुधी ख़ामोश थी वई? ख़ामोश इन करे थी वियुमि जो अॼु खां 10 साल पहिरियों मूंसां बि हिकिड़े ज़ालिम वॾेरे ॾाढ कयो। भतार छा आहे? बकी छो नथो? तव्हांजी भेण साज़िया छा? तुंहिंजी ज़बान ते असांजी इज़त जो नालो आयो कीअं? मुंहिंजो मतिलबु ॻोठ जे खसीस माण्हूअ सां बस शाबाश कर। अच मूंसां। शाज़िया! शाज़िया! आदा मां हमसे मोहब्बत करनी। इन कुत्ते खां प्यार करण खां अॻु में सोचियां किथे असांजी इज़त किथे हुन जी इज़त। किरियल ही ना तांजी सोच आ। बकवास बंद कर। शाज़िया! 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 वॾेरा तूं मुंहिंजी मोहबत जो कातिल आहीं। मां तोखे अॼु न छॾींदुसि, तोखे कोन छॾींदुसि। मजबूर थी मूं हथियार रखियो। बहरहाल तव्हां असांजा महिमान हो। जाफ़र। जी सरदार। महिमाननि खे वठी अचो। साईं मूंखे कहिड़ी ख़बर त सारंग किथे आहे? पंज बार लो दियासी बतारा साईं सब खबर हूंदसि मिड़ई कूड़ थाने में अड़ मथोसि वठोसि सभई। तव्हां हिनखे वठी हलो, पाणे ई हिन जो पुटु हिन जे पुठियां ईंदो। वठी हलोसि। खेरता है ना चाचा?
छो आई चाचा वरे तुझे घर के बाहर नहीं आए आया दे हैदर के छा थियो बाबा के तुझे पी खे गाड़ी जे पोया बधी गेले खणी वया बस तो सुठो न कयो तो जुल्म जी इंतहा कई आ बारियां तुझो हिक पुट मारियो हाणे मां तुझो नस्ल खत्म कर छॾींदुसि नस्ल खत्म कंदुसि हाशिम खान चुरणी इसके इते ही पूरो कंदो साईं हिते आया पर बची न रखंदो हथियार मूंखे ॾे सारंग सां वॾो मज़ो थियो अथई बंधो पियो अथई कमदार मरण लाइ तयारु थियो जो कमदार वॾेरो किथे खणी वियो सारंग जी मोमल खे मूंखे का ख़बर न आहे सरदार लॻे थो इएं कोन ॿुधाईंदो सरदार ॿई इज़त वारा न आहिनि सरदार हुकुम कयो त फाड़ियान बिख न जा फरन हिकिड़ो मरंदो पोइ पाण ई ॿियो ॿुधाईंदो मोला बख्श असांखे न मार इन न कर असां ग़रीब आहियूं अरे मूंखे मारी त मुंहिंजा बच्चा खेॾंदासीं त मोला बख्श मूंखे न मारियो मां सभु कुझु कॾहिं सालो पुराणो सॼी सभु कुझु अख जे छा थोरो थोरो ॿुधाईंदो सॼी एड्रेस ॾींदो बाबा मूंखे न मार ॿुधाए थो जा न वॾेरो न सारा गई मुंबई खे पंहिंजे पुराणे कोट ते खणी महिरबानी पुट जी पसंद हुई तोखे त सज़ा मिलंदी पर थोड़ी घटि मिलंदी पर सज़ा त सिर्फ़ तुंहिंजे आशिक खे मिलंदी तोखे यो गुफ्तो चवण ते शर्म कोन आयो मां तुझे धीअनि जेतिरी आहियां खामोश बकवास बंद कर तोखे धीअनि जे बराबर समझूं हां जॾहिं तूं असांजे घर नूंहं थी अची हां पर तुंहिंजी नफ़रत तुंहिंजे आशिक जे हथां मुझे पुट जानू खे माराए छॾियो आहे हाणे त मां बि तोखे चैन सां जीअण न ॾींदुसि जेकॾहिं तूं पंहिंजे आशिक खे ज़िंदह ॾिसणु चाहीं थी त पोइ मुंहिंजे अॻियां रक़्स कर रक़्स तूं हितां हलियो वञ तूं असांजे करे पंहिंजे पाण खे ख़तरे में न विझ मौला बश्क जंहिंजो नालो ई मौला बश्क आहे उहो कॾहिं बि मौत खां नाहे हटियो जेकर मूंखे तुंहिंजे करे मौत थो अचे त मूंखे क़बूल आहे पर मां पोइ ते कोन हटंदुसि हिन ज़ालिम वॾेरे खे ख़तमु करे पोइ जेकर मुंहिंजो मौत आयो त तोखे मयार कोन ॾींदुसि तूं हितां चाचे खे वठी हितां निकिरण जी कर
पुछ मूंखे न मार मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो तुंहिंजो ॾोह इहो आहे त वॾेरे सां मिली ग़रीबनि जो रतु पीतो अथई। तोखे मां माफ़ न कंदुसि छो त जेतिरो वॾेरो ॾोही आहे तेतिरो तूं बि ॾोही आहीं। मरण लाइ तयारु थी वञ ज़ालिम। तूं बची न सघंदी छो त जिन खे तूं मारियो उहे ॿार अञा मां पोइते आहियां सम्झे। ज़ालिम भॻो सुञे तूं उन खे ॾिस मां हिन खे पाण ई थो ॾिसां।
मरण जो ॾींहुं अची वियो हाशिम खान मरण लाइ तयार थी वञ मूंखे माफ़ कर मूंखां ग़लती थी वई आहे तोखे माफ़ कयां तो मुंहिंजो सॼो घर बर्बाद करे छॾियो हाणे माफ़ी थो वठी माफ़ीअ लाइ तोखे मथे वञिणो पवंदो छो त तो हिन धरतीअ ते वॾा टीस कया तोखे मां त नथो बचके सघां तोखे माफ़ी न मिलंदी तोखे मौत मिलंदो सारंग पंहिंजे दुश्मन खे पाण ख़तम कर यार मौला बख्श मां तुंहिंजा कहिड़ा थोरा लाया यारनि सां कहिड़ा लेखा मौला बश्क जी जॾहिं बि ज़रूरत पई तॾहिं बि यादि कजांसि मौला बश्क वरी बि तोसां साथी रहंदो सारंग पंहिंजो पाण खे कानून जे हवाले करे छॾ मूंखे सभु ख़बर आहे त तूं बेगुनाह आहीं ऐं मां तोसां वाइदो थो कयां त तोखे इंसाफ़ ज़रूरु ॾियारींदुसि अचो इंस्पेक्टर साहब मूंखे गिरफ़्तार कयो वठी हलोसि